खपंदो आहे वरी तुंहिंजे चेहरे जो दीदार खपंदो आहे अल्लाह फरमाए न अब्दुल्ला या न ॿियो घुर चवण लॻो न अल्लाह ॿियो न बसि तुंहिंजे चेहरे जो ॿीहर दीदार शहादत जो मौत टीहर अल्लाह फरमाए न अब्दुल्ला ॿी का शइ इहा न चवण लॻो रब न बसि इहा थी खपे अल्लाह फरमायो त अब्दुल्ला इहो मुंहिंजो अटल फ़ैसिलो आहे दुनिया जी ज़िंदगी हिकु दफ़ो ॾींदो आहे वरी कंहिंखे कोन मिलंदी आहे जेको करिणो आहे हींअर करिणो आहे बसि ॿी का शइ घुर पोइ हाणे अब्दुल्ला रज़ी अल्लाह नु सोचणु लॻो त अल्लाह खे कुझु न कुझु घुरणो पवंदो वरना अल्लाह छॾींदो कोन पोइ उन टाइम ते छा थो घुरे रब बसि पोइ हाणे भला हिकिड़ी ख़्वाहिश अल्लाह दुनिया में जेके मुंहिंजा भाउर आहिनि मुझो अहलो औलाद मिट माए अल्लाह उन्हनि ताईं इहो पैगाम पहुचा इन दीन जे बदिले में शहादत जे बदिले में दीनदारी जे बदिले में जेको तो मूंखे एज़ाज़ ॾिनो आहे रब्बुल आलमीन कुरान मुक़द्दस जो आयतूं नाज़िल कयूं फला तहसबन्नल्लज़ीना कुतिलू फी सबीलिल्लाहि अमवाता बल अहयाउन इंद रब्बिहिम युरज़कून अल्लाह फरमायो मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुनिया जे इंसाननि खे ऐलान करे ॿुधायो जेके जानियूं अल्लाह जे ख़ातिर कुर्बान करे आया आहिनि उहे हक़ीक़ी एतबार ते मुअल कोन्हे अल्लाह वटि फिरदौस जे बाग़नि में ज़िंदा आहिनि फरीहीन बिमा आताहुमुल्लाह रब्बुल आलमीन फिरदौस जे बाग़नि में जेके नेमतूं हुननि खे ॾिनियूं आहिनि उन्हनि खे हासिल करे ख़ुशि आहिनि राज़ी आहिनि ये आयतूं न वक़्तु नाज़िल हाणे पीउ जे बारे में दिलदारी मिली वई हाणे माली मदद करणी आहे आख़िरी ॻाल्हि चंद मिंटनि में ख़तमु कयां अल्लाहु अकबर नबी अलैहिस्सलातु वस्सलाम चवण लॻा जाबिर बेनी जमल का हाज़ा हीअ उठो हाणे मूंखे खपाए ॾे भला जेको पुयां बि हलियो नबी अलैहिस्सलाम इशारो कयो चवण लॻा अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तव्हां तां आऊं घुरिजी वञा मुंहिंजो माल घुरिजी वञे हुअ लक ऐं खपाए न ही तव्हांखे उठ मुफ़्त में ॾींदुसि चवण लॻा जाबिर असीं मुफ़्त में कोन वठंदासीं चवंदा अल्लाह जा नबी मुफ़्त में ॾींदुसि फरमाइण लॻा मुफ़्त में कोन वठंदुसि टियों दफ़ो फरमाइण लॻा गफ़र अल्लाहु लक या जाबिरो जाबिर अल्लाह तुंहिंजे कमिन कोताहिन मदाइन खे माफ़ करे उठ मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे खपाए ॾे चवण लॻा अल्लाह जे नबी हाणे दुआऊं मिली वियूं न ठीकु आहे पोइ जेका तव्हांजी मर्ज़ी पाण वॾी क़ीमत तय कयूं मुख़्तलिफ़ रिवायतुनि में मुख़्तलिफ़ क़ीमतूं अंदाज़े मुताबिक़ 17-18 तोला सोन जे बराबरि क़ीमत वॾी क़ीमत मदीने पहुता नबी अलैहिस्सलातु वस्सलाम डिगी रिवायत सिद्धो मस्जिद में आया जाबिर रज़ी अल्लाह उठ बदी मस्जिद में नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी आदत मुबारक ही पाण बरकत नमाज़ पढ़ियूं पाण जॾहिं बि डिगे सफ़र तां मोटंदा बरकत नमाज़ पढ़ी पोइ घर वेंदा असां वटि अक्सर माण्हुनि खे मसइलो ख़बर कोन्हे या अज़ीम सुन्नत आहे जेका असांजे मुआशिरे में शायदि ख़तमु थी वई आहे हज जो सफ़र आहे उमर जो सफ़र आहे न करे अचो त घर सिधो न वञो बरकत मस्जिद में पढ़ी पोइ वञो हमेशह नबी अलैहिस्सलाम कयो कॾहिं बि नबी अलैहिस्सलाम सिधो घर कोन विया हिकिड़ी हदीस में कोन्हे हिकिड़ी हदीस में कोन्हे बल्कि बाज़ हदीस में तसरीहन मना आहे बरकतूं पढ़ी पाण जी नमाज़ पढ़ी उलमा हिकमत या लिखी आहे शायदि सफ़र हिकु अज़ाब जो टुकड़ो इंसान मौत जे मुंहं में 120-130 जी स्पीड में गाॾी बि हले थोरो हीअं त ज़िंदगी ख़तमु अल्लाह सही सालिम मोटायो आहे इंसान मौला ॾे साम्हूं शुक्राने जा सजदा अदा करे या बाज़ लिखियो त इंसान जॾहिं 15-20 ॾींहं घर खां परे वेंदो आहे न हाणे दिलि में तड़पूं अरमान हूंदा आहिनि पंहिंजे बचड़नि जो दीदार कयां पंहिंजे बाबा खे अम्मा खे ॾिसां पर मोमिन सब मोहब्बतों साइड ते रखी करे मौला जे साम्हूं झुकंदो आहे ऐलान कंदो आहे सुभान रब्बियल आला सुभान रब्बियल आला मौला तू आला तू बुलंदा तू जो गुलाम तू जो नौकरा दुनिया जो मोहब्बतों मिटन माइटन जो मोहब्बतों साइड ते पहलू आहिनि ही रहमान मुंहिंजी पेशानी सब खां पहिरें तुंहिंजे साम्हूं ज़मीन ते अल्लाह जो शुक्रियो अदा कंदो पोइ घर वेंदो नबी अलैहिस्सलाम नमाज़ पढ़ी आहे जाबिर दाख़िल थिया वेहण लॻा पाण फरमायो सले रकातैन जाबिर न वे बरकत पढ़ी पोवे उलमा लिखियो त मस्जिद में अचण वारे जे लाइ ज़रूरी आहे त बरकत पढ़े बाज़ वजूब जा क़ाइल आहिनि लेकिन इस्तिहबाब ज़रूर आहे ताक़ीदी हुकुम आहिनि वे बरकतूं पढ़ी पोइ वेहण घुरिजे
बरकतू पढ़ी वेठा पाण चवण लॻा जाबिर मोजा बिलाल मोजे जाबिर के सोन तोरे ने सैयदना बिलाल साईं रज़ी अल्लाह अन्हु उठ जी क़ीमत सोन तोरे ॾिनो आहे चवण लॻा ज़िद हो या बिलाल बिलाल मोजे जाबिर के वधाए ॾे बाज़ रिवायतुनि में आ ॿीणो करे ॾे सुभान अल्लाह 30-34 तोलन जे आस पास सोन सैयदना जाबिर के मिलियो आहे फरमाए थो जीअं मूंखे सोन मिलियो कसम खयम वल्लाहि ला उनफिकुहु अबदन हत्ता मौत एक सोन उठ जी क़ीमत बियो सोन मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु मोहब्बत में इजाफी ॾिनो आहे जेस ताईं जहिड़ो हूंदुसि दुनिया में मुहम्मदुर रसूलुल्लाह सम्झे हथ में ॾिनल या बरकत वारी शइ ख़र्च कोन कंदुसि जो फजअलतु फी कीस हिक थैली ठहराया थैली ठहरायम 24 कलाक गॾु घर में गॾु सुम्हां गॾु सफ़र में गॾु हज़र में गॾु कॾहिं बि ज़िंदगी भर मूं सोचियो इन सोन खे ख़र्च न आहे करणो या नबी अलैहिस्सलाम त सची मोहबत ई न साहबा इकराम जी मोहबत नबी अलैहिस्सलाम जी छो त जेका ज़ात खे शइ लॻी जिस्म खे लॻी उहा शइ बरकत वारी आहे ऐं उहो एज़ाज़ नबियनि खे आहे बाक़ी माण्हुनि उम्मतनि खे ॾिनो अहल हदीस जो मिज़ाज आहे तहज़ीम आख़िरी दर्जो मुहम्मदुर रसूलुल्लाह सम्झो आहे ॿियनि खे ॿिया नज़र आया नबीअ जे भर में बिहारियूं फलाणो जुबे वारो कुबे वारो उन जा वार बरकत वारा आहिनि पोइ नवाब शाह में अमरा ॿुधायो त हिकिड़ो नांगो अमरा थो हले नांगो अमरा कपिड़ा कोन थो पाए मूं बि हिकिड़ो दफ़ो ॾिठो अलाह माफ़ करे परे खां नज़र पइजी वई हमरा उनखे हू चंबड़नि था अड़े जंहिंखे कपिड़नि पाइण जी तमीज़ कोन्हे शरई हुकुम आहे कपिड़ा पाइण फर्ज़ आहिनि मर्द जे लाइ औरत जे लाइ सतर ढकण जंहिंखे एतिरो अकुल कोन्हे उहो असांजे हिन जाहिल मुआशिरे में वली आहे विलायत हिते सस्ती शइ आहे मार्केटी शइ आहे पर अहलुल हदीस विलायत हिकु अज़ीम शइ आहे अहलुल हदीस वटि जेका हर कंहिंखे कोन मिलंदी आहे रहमानी अता आहे अज़ीम इंसाननि खे मिलंदी आहे जेके दीन जा आलिम हूंदा आहिनि तक़वा ऐं परहेज़गारी जा पेकर हूंदा आहिनि रब जी बंदगी करण वारा हूंदा आहिनि विलायत हिकु अज़ीम शइ आहे उन्हनि खे मिलंदी आहे तो सहाबा इकराम जो नज़रियो नबी अलैहिस्सलाम जे जान के लगल शे खोड़ सारी हदीसूं आहिनि सही बुखारी में हिकिड़ी हदीस आहे हिकिड़ी औरत आई अल्लाह जे नबी हीअ चादर आहे नसजतुहा बियदैया हिनखे मूं पंहिंजे हथनि सां भर्त भरियो आहे इन नीयत सां तव्हांखे पारायां नबी अलैहिस्सलातु वस्सलाम ॾिठी चादर भली आहे फ़अख़ज़हा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुहताजन इलैहा पाण ग़रीब मिस्कीन उन चादर जी वरी ज़रूरत हुई पाण वरतऊं निमाज़ में पाए निकिता ॾाढी भलड़ी बि लॻे हिकिड़ो शख़्स फ्री आयो मा अहसनहा फ़क्सुनीहा या रसूल अल्लाह अल्लाह जे नबी चादर ॾाढी भली आहे इहा चादर तव्हां मूंखे ॾियो पाण फरमायो हा ठीकु आहे सुभान अल्लाह कुर्बान वञे मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ज़िंदगीअ में पाण कॾहिं बि कंहिं सवाली खे जवाबु कोन ॾिनऊं जेकॾहिं शइ मौजूदु हिकु बि मिसाल हदीस में कोन्हे ओ साहबी चादर पाए आयो सभु सहल रज़ी अल्लाह नो फरमाए तो असीं सभु फिरी आयासीं अल्लाह जा माना छा कई तोखे ख़बर आहे त नबी अलैहिस्सलाम ग़रीब मिस्कीन इंसान हिकिड़ी औरत चादर ठाहे ॾिनी आहे तो वरी हिन खां वठी छॾी आहे नबी अलैहिस्सलाम खां चवणु लॻा तव्हां नाराज़ न थियो मूंखां पुछो इहा चादर मूं छा लाइ वरिती आहे भला फरमाइण लॻा तव्हां हिन जे लाइ सम्झो था त हीअ चादर का ख़ूबसूरत आऊं ज़िंदगी में पाईंदुसि चए थो अल्लाह जो कसम आहे इहा चादर मूं हिन जे ख़ातिर वरिती आहे जॾहिं जहान छॾियां त इन चादर में मूंखे कफ़नायो वञे सैयदना सहल रज़ी अल्लाह नो बयान थो करे ज़िंदगी भर मूं नोट कयो उन शख़्स उहा चादर कॾहिं कोन पाती हिकु ॾींहुं दुनिया छॾे वियो उनजे लाश खे रखियो वियो चए थो मथां कपिड़ो हटाए ॾिठमि त जिस्म जे मथां उहा चादर विढ़ियल हुई जेका मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾिनी या मोहब्बत ही नबी अलैहिस्सलाम सां नबी अलैहिस्सलाम जे जिस्म में लॻल शयुनि सां खोड़ सारी रिवायतूं आहिनि डिघो न आहे बहरहाल जाबिर जा फरमाए थो हिनखे ख़र्च कोन कंदुसि हाणे सोन खणी घर पहुतो आहे जीअं पहुचे ॾिसे त उठ संदसि उठ दर ते हिकिड़ो मराकायो हुजे हाणे परेशान थी वियो शायदि रसूलुल्लाह वापारु सौदो ख़तमु करे छॾियो आहे वरी उठ के महार मां पकड़ीनि था सोन वापसि खणनि था सिधो मस्जिद नबवी में चवंदा अल्लाह जो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम शायदि तव्हां वापारु ख़तमु करे छॾियो आहे मुंहिंजो उठ वापसि अची वियो आहे पाण चवणु लॻा जाबिर असां सौदो ख़तमु कोन कयो आहे
तवां उठ खपायो असां ख़रीद कयो तवां खे क़ीमत मिली वई आहे ही हाणे उठ मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु जे तरफ़ां तवां जे लाइ तोहफ़ो आहे हदियो आहे गिफ्ट आहे उठ बि तुंहिंजो आहे सोन बि तुंहिंजो आहे काहे वञ दुनिया वारनि ॾिठो त वापार थियो छा थियो वापार थियो पर हक़ीक़त में वापार कोन्हो ग़रीब जी मदद करणी तरीक़े सां इहो राज़ हो जेको जाबिर ॿुधायो त मदीने वारो साईं ग़रीबनि जी हीअं मदद कंदो अॼु हमारा 5 रुपया ॾींदो आहे न सुबुह जो सवेल फेसबुक ते 17 फोटू वॾा फाड़ा मारे छॾी ख़ुदि पसंदी जो अल्लाह जो कसम अल्लाह ताला जज़ाए ख़िताब फरमाए असांजे मुरब्बी फज़ीलत शेख जुमन कुमार हाफ़िज़ अल्लाह खे अल्लाह ने जी तक़वा में इज़ाफ़ो कराए मुहदिल तारीफ़ में ओ अज़ीम इंसान अल्लाह जो कसम मनहज सलफ़ जो वारिस इंसान जंहिंखे अल्लाह उहा ख़शियत ॾिनी आहे इन्हनि फितरनि खां वॾो महफ़ूज़ आहे हीअ असांजा आइडियल आहिनि नमूना आहिनि मिसाल आहिनि कॾहिं हिन शख़्स जो तव्हां शौक़िया फोटो ॾिठो आहे छा हिन माण्हू जी मक़बूलियत कोन्हे अल्लाह जो कसम मूंखां तोखां वधीक लाइक़ अल्लाह हिनखे दुनिया में ॾियाराईंदो पर न हिनखे ख़बर आहे दुनिया जी लाइक़ कुझु कोन्हे रहमानी लाइक़ उन जे लाइ शख़्स जीअनि था हिननि जी पैरवी कयो नौजवान उलमा असीं सभु असांजे लाइ ही आइडियल आहे नमूनो आहे मिसाल आहे अॼु को मुल्हु असांजो मानी थो खाए 2 शयूं रखी सुबुह जो सवेल टड़क फेसबुक ते फोटू घणियूं लाइक छा आहे आलिम मिसाली किरदारु हूंदो आहे हुनजो हल्का फुल्का ही आवारा गर्दी वारा कम कोन कंदो आहे जेको मुआशिरे जो लोकल माण्हू कंदो आहे उलमा आइडियल आहिनि मिसाल आहिनि हुननि जी ज़िंदगी लिखी वेंदी आहे अल्लाह जो कसम लिखी वेंदी आहे असां जूं कहिड़ियूं हरकतूं लिखबियूं मुला फलाणे होटल ते मानी खाधी फेसबुक ते फोटो अचियो 150 मुला खे लाइकूं मिलियूं इहा असांजी सीरत लिखबी ख़ासि तौर ते उलमा इकराम फितन खां बचो एतिरे क़दुरु साईं हाफ़िज़ अल्लाह बि मौजूद आहिनि शायदि तस्दीक कंदा आहिनि मुंहिंजी ॻाल्हि जी शेख सुलेमान रोहेली वॾो हिकिड़ो सऊदी जो आलिम आहे साईं वॾो किबार मुहदिस फ़क़ीह आहे हुनजी वीडियो चंदरी पहिरीं मूं ॾिठी पे त उन्हनि शेख हाफ़िज़ अल्लाह चयो त जेको माण्हू 5-7 आइटम खाए थो ॿाकरो गोश्त वॾो सजायो पियो आहे फलाणो फलाणो शइ फोटू छॾे थो सोशल मीडिया ते ऐं को ग़रीब मिसकीन जेको मानीअ जे घिरल आहे सिके पियो न उन फोटूअ खे ॾिसी हुनजे दिलि में अरमान थियो न क़यामत जे ॾींहुं बदबख़्त खां सुवाल ते मिसाली ज़िंदगी धारियो नबी अलैहिस्सलाम जी ज़िंदगी त अल्लाह जे लाइ अमल आहे त पोइ क़यामत जे रिकॉर्ड खुलंदा न अल्लाह जो कसम हशर जे मैदान में पोइ तव्हांजा नाला ज़ाहिर थींदा न उहा ख़ुशी उन ख़ुशीअ खे हासिल करण जे लाइ मोमिन जीअंदो आहे बहरहाल रिवायतूं डिगियूं आहिनि कर्ज़ जो मसलो बि इन तरह सां मदद थी वई ऐं गॾोगॾु नबी अलैहिस्सलाम फरमायो 1 मिंट में ॻाल्हि खे ख़तमु कयां छो त साईं जो असुलु ख़िताब थींदो इंशाअल्लाह दीगर उलमा अचनि पिया नबी अलैहिस्सलाम फरमायो त हाणे तुंहिंजे बाबा जो कर्ज़ बहे जाबिर मूंखे ख़बर आहे हाणे खजी लहे न मूंखे ॿुधाइजां कर्ज़नि खे घुराइजां नबी अलैहिस्सलाम जिन जे हुकुम मुताबिक़ खजी लथी आहे खजियुनि जो हर क़िस्म अलॻि अलॻि ढेर करे आयो आहे अचे थो सिधो अल्लाह जे नबी हाणे कर्ज़ी भी मौजूद है न बाबा जो कर्ज है मुखे कर्ज जो फिक्रो ऐं बाबा वसियत कई पुट जाबिर मुझो कर्ज लाए जा मुखे वडे में वडो फिक्र कर्ज जो तई हिया अजीम औलाद अजीम वालदैन जेके औलाद के तरबियत अज छोकरो कर्ज खां सवाइ बाकी माल जो वारिस कर्ज ॾियण खां बर रोदस बाबा जो कर्ज बाबा जाने बाबा जी कबर दई एकड़े वारा के चयो कर्ज की बाबा जी कजर दी वनी कब्रिस्तान में हणी जी सौंटा एड़ो मुलू जाइल हो अल्लाह माफ करे तो मुआशरो अज में सिरो बहु अजीम इंसान आ हर वक्त फिक्र जे तो सोचम कर्ज बाबा जो लहे मुझे भेनरुन जे लाइ एक खारख न बचे न मुझे ला खोड़ा एक खजी न बचे जे तो नबी ना वठी आयस नबी अलैहि सलातो सलाम जो वल्लो ढेरो खजी जो उन के 3 दफा ये घुमरो दिनो फेरो दिनो जे तो कर्जी सब ये घूरे घूरे मुदा निहारे न पिया तो छा कयो माना दिल में चन पिया तू नबी अलैहिस्सलाम के इन जे करे जाबिर वठी आई त कर्ज मा जान छडाई पूरो पूरो वठंदासी जरो कोन छडींदासी जे तो हाने दिल में ख्याल आ मुझे बाबा जो कर्ज लही पे मुझे भेनरन के एक खजी भी न मिले जे तो यह सोचा फिक्रा नबी कायनात अलैहिस्सलातु वस्सलाम जिन हाजिर थिया वडे खजी जे ढेर के 3 घुमरा दिनो फरमाने लगा जाबिर हाने पंहिंजे बाबा जे कर्जन के वठी अच जे तो अल्लाह जो कसम बाबा जा कर्जी एक एक थी आईंदा रहा हबीब कायनात अलैहिस्सलाम मापे पूरो पूरो नींदा हुआ पर एक भी खारक घट कोन थी एक भी खजी कोन थी जो त खजी के खबर आ जेका जात जेके हथड़ा असा के लगन पिया मुबारक हथड़ा वमा रमैत इज रमैत वलाकिन अल्लाह रमा
जिन हथन जी तज़ीम ऐं अज़मत जो ज़िक्र क़ुरान मुक़द्दस जे अंदरि मौजूद आहे त अल्लाह ताला असांखे ओ नबी ॾिनो मुख़्तसर टाइम में हिकु रिवायत जो मुख़्तसर मफ़हूम तव्हांजे साम्हूं पेश करण जी कोशिशि कयूं खुलसरूं नसीहतूं असां सभिनी गुनहगारनि जे लाइ अल्लाह ताला असांखे सहाबा इकराम वांगुरु सलफ़ सालिहीन वांगुरु ईमान आणण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए उन्हनि ते नक्शे क़दम ते हलण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए अल्लाह ताला असांखे इहे जज़्बा पंहिंजे दिलि में पैदा करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए जो असीं रब खे वणूं ऐं रब खे पसंदि अचूं अक़ूलु क़ौली हाज़ा वमा अलैना इल्लल बलाग जी बारकल्लाहु फ़ीकुम इंशाअल्लाह ताला ही जो जुमुआ अचे पियो इन में इंशाअल्लाह पंहिंजी अज़ीम शान सीरत नबी कॉन्फ्रेंस सालाना उहा थींदी तव्हां सभिनी खे ख़बर आहे फ़ज़ीलत शेख अल्लामा अब्दुल्ला नासिर रहमानी हफ़िज़ुल्लाह इंशाअल्लाह जुमे जो ख़ुतबो मस्जिद फ़िरदौस आज़ाद पीर झंडो में इरशाद फरमाईंदा तव्हां सभिनी खे स्पेशल ख़ुसूसी दावत आहे ऐं ॿिए नंबर ते विची निमाज़ खां पोइ शेख साहब हफ़िज़ुल्लाह इंशाअल्लाह जेका नई मस्जिद अमीन लाखे रोड ते ठही आहे मस्जिद ख़ालिद बिन वलीद रज़ी अल्लाह उन में दरसे बुखारी ईंदा अल्हम्दुलिल्लाह जेको पंहिंजो मदरसो हले पियो सैदाबाद में जामिया बदीर उलूम तव्हांजे ॻोठ जो वॾो सहकार आहे अल्लाह ताला उन्हनि भाउरनि खे जज़ाए ख़ैर था फ़रमाए जेके असांजे लाइ इन मैदान में मुआविन साबित थियनि था अल्लाह ताला हुन जी ज़िंदगियुनि में रहमतूं ऐं बरकतूं नाज़िल फ़रमाए अल्हम्दुलिल्लाह गुज़िरियल साल 12 आलिम मैदान अमल में अल्हम्दुलिल्लाह जामिया पैदा कया हिन साल 9 आलिम तैयार थिया अल्हम्दुलिल्लाह जेके हाणे सनादत फ़रागत हासिल कंदा ऐं तक़रीबन 14 जे क़रीब हाफ़िज़ आहिनि इंशाअल्लाह ताला इन जी ज़ुबान मां निकितल अखर तव्हां सभिनी मुआविननि जे लाइ सदको जारिया हूंदो तव्हां सभिनी खे गुज़ारिश आहे त इन प्रोग्राम में ख़ासि शरीक थिजो इन्हनि ॿारनि जी हौसला अफ़ज़ाई जे लाइ ही दीनी ॿार आहिनि जेके अल्लाह जा महिमान आहिनि हिननि जे पेरनि जे हेठियां अल्लाह जे मलाइकनि जा पर आहिनि मलाइक हिननि जे प्रोटोकॉल में हिननि माण्हुनि जी इज़त इकराम तव्हांजे लाइ फ़र्ज़ आइन आहे तो ज़रूर बज़रूर इन प्रोग्राम में शरीक थियो इंशाअल्लाह ताला अल्लाह ताला तव्हांजो हामी नासिर थींदो अक़ूलु क़ौली हाज़ा वमा अलैना इल्लल बलाग।